नाज़रीन, मीरपुर माथेलो ऐं आसपास जे इलाइक़नि में कणक जो बम्पर फसल लही मार्केट में अची वियो आहे, पर सरकारी सतह ते ख़रीदारी मर्कज़ न आहिनि खुली सघिया। रिपोर्ट करे रहियो आहे मोहम्मद कासिम कलवर। जी, मीरपुर माथेलो डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर ऑफिस जे मेन गेट ते बीठा आहियूं, जिते गवर्नमेंट ऑफ सिंध तरफ़ां 1 अप्रैल ते जेके फूड सेंटर खोलणा हुया, जेको हुकुम हुयो उहो DFC घोटकी हवा में उॾारे छॾियो आहे। सो फूड सेंटर जेके कणक जी ख़रीदारी जा मर्कज़ आहिनि उहे खुली न सघिया आहिनि। हीअ आबादगार हारी सियासी समाजी एहतजाज करे रहिया आहिनि, हिन खे बारदानो ॾिनी वञे। अचो त हिन सां वीचार वठूं, वधीक हिन जो छा चवणु आहे। असां अॼु हिते फूड सेंटर जे ॿाहिरियां मौजूदु आहियूं, जेको डिस्ट्रिक्ट जो तमामु वॾो गोदाम आहे, पर हक़ीक़त पुछो त हिननि ताला हणी करे अंदरि जेको आहे पंहिंजा मनपसंदि माण्हू विहारे करे वापारियुनि सां डील करे छॾी आहे। जॾहिं खां सिंध सरकार ऐलान कयो आहे त फूड सेंटर खोलियो, पर हिननि खोलण जे बजाए माण्हुनि सां वापारियुनि सां डील करे आम माण्हू खे बारदानो जेको आहे त पंहिंजो नाहे ॾियणो, वापारियुनि खां खे बारदानो ॾेई करे उन खां पोइ कमीशन एवज़ जेको आहे पंहिंजा सिर्फ़ु पेट भरणा आहिनि। DFC मुलविस आहे ऐं हितां अफ़सोस सां चवणो थो पए। मां साहबी दोस्तनि खे जेको आहे त इहा गुज़ारिश कयां थो पियो त इन शइ खे, इन मामले खे खणो। अॼु असां फूड इंस्पेक्टर फूड जे ॿाहिरियां बीठल आहियूं त सियासी समाजी दुरियूं ऐं जेका हारी ऐं हिन टाइम ताईं फूड न खुली सघिया आहिनि। गवर्नमेंट जो ऐलान बि थी वियो आहे, 31 सेंटर आहिनि, हिन टाइम ताईं न खुली सघिया आहिनि। उन्हनि वापारियुनि सां डील करे जेकी बारदानो आहे उहो वापारियुनि खे ॿाहिरूं ॾेई छॾियो आहे। जेका हारी आहिनि, जेका मज़दूर माण्हू उहो बारदाने जे लाइ परेशान आहिनि, उहो जेका फूड न खोले सघिया आहिनि, वो पंहिंजा नेब खां बि लुकदा वधा आहिनि। चवनि था त नेब बि उनजी कट आहे। असां हिते आया आहियूं, फूड सेंटर ते तालो लॻो पियो आहे। असांजा सॼा घोटकी ज़िले जा जेके बि सेंटर आहिनि हिन महिल ते सॼा बंदि पिया आहिनि। असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे बि चुप कयूं सुता पिया आहिनि, ऐं असां उन्हनि खे चऊं था त तव्हां मथे वञी आवाज़ उथारियो त जेके आबादगार आहिनि तमामु परेशान आहिनि। ऐं हिन महिल ताईं जेको आहे जेके बि वापारी आहिनि उन्हनि खे बारदानो मिली वियो आहे। हिन महिल ते सॼो सेंटर बंदि पियो आहे। तव्हां पाण ॾिसो था पिया त कुझु बि न आहे हिते। वापारियुनि खे हर शइ मिले थी पई, अवाम परेशान आहे, ग़रीब परेशान आहे। हाणे जेको आहे रेट मुख़्तलिफ़ दुकानदार ॾियनि था पिया, पंहिंजी मर्ज़ी ते ॾियनि था पिया। इहे साॻियो ई दुकानदार वठी करे बोरियुनि में भरे करे साॻियो हिते फूड में जमा कराईंदा, ऐं इहा नाइंसाफ़ी आहे। असांखे इहा नाइंसाफ़ी न खपे। अवाम सां इंसाफ़ थिए, हारियुनि सां इंसाफ़ थिए, ऐं वॾेरा पंहिंजी मर्ज़ी ते उन्हनि खे उन उताकनि ते उनखे बारदानो पुॼाए ॾियनि था फूड वारा, ऐं उन ग़रीबनि खे कुझु नथो मिले, कोई बि आवाज़ नथो उथारे। केतिरे ॾींहंनि खां वठी एहतजाज कयूं पिया। जेको आहे सो हिते अॼु फूड इंस्पेक्टर सरदार मीराणी हिन फूड सेंटर मीरपुर ते मुक़ररु थियो आहे, मौजूदु न आहे। हिते तालाबंदी आहे ऑफिस खे। इन खां 1 अप्रैल खां जेको सिंध जी हुकूमत ऐलान कयो हो त बाबा जेको आहे सो बारदानो ॾींदासीं सिंध जे ग़रीब हारियुनि खे सब्सिडी। अॼु उहा का बि शइ ॾिसण में न पई अचे, ऐं वापारियुनि खे बारदानो ॾिनो वियो आहे। जेको अख्तर बोज़दार जेको अमाउंट हितां खणायो आहे उहो खुटो आहे, ऐं उनखां पोइ हीउ जेको आहे नेब में घुरबल हिन जेको आहे सो, ऐं वापारी महेश कुमार हिननि ते इल्ज़ाम हणी रहियो आहे। नेब जूं अञा बि अखियूं बंदि आहिनि। जेको असां गुज़ारिश कयूं था वफ़ाक़ी तौर सिंध जे रिश्वत रोड खाते जे अमलदारनि खे महिरबानी करे जेको आहे सो DFC खां वठी फूड इंस्पेक्टरनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थिए, ऐं ग़रीब माण्हुनि खे बारदानो फौरन ॾिनो वञे। बारदानो ॾिनो वञे, ताला बंदि आहिनि, असांखे परेशान आहियूं, ग़रीब माण्हू हारी माण्हू काॾे वञूं। मोहम्मद कासिम कलवर, मेहरान TV, मीरपुर।